सिंध ऐं तालीम खाते जे आला अख़ियारनि खां मुतालबो कयूं था त उस्तादनि जा हेठियां जाइज़ मुतालबा फौरी तौर ते हल कया वञनि। जिन मक़सदनि जे करे ही असांखे टारगेट बणायो थो वञे पियो, छो त हू उन्हनि खे मसइला हल करणा न आहिनि उस्तादनि जा, रुगो उस्तादनि खे अंडर प्रेशर करणो आहे। नंबर पहिरियों आहे त सूबाई काबीना जे फ़ैसिले में मौजूदु सिंध जे प्राइमरी उस्तादनि जी सर्विस स्ट्रक्चर जी समरी फौरी तौर ते मंज़ूर कई वञे, जेका 2021 जे अंदरि सिंध काबीना जो कैबिनेट जो फ़ैसिलो आहे, जेको हिन महिल ताईं अमल में अची सघियो आहे। नंबर ॿियो आहे त मेरिट ते टेस्ट पास उस्तादनि खे संदन मुक़ररीअ जे पहिरीं तारीख़ खां रेगुलर करण लाइ सिंध असेंबली मां बिल पास कयो वञे। नंबर टियों, सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे मिलियल अपग्रेडेशन में हाई कोर्ट जे फ़ैसिले जे रोशनीअ में प्री मैच्योर इंक्रीमेंट ॾिनी वञे। नंबर चोथों, बायोमेट्रिक सिस्टम जे ख़राबियुनि खे दूर कंदे उस्तादनि जी बदिली यूनियन काउंसिल सतह ते कई वञे, जेको हुननि थधे ते हिकिड़ी पॉलिसी जोड़ी त प्राइमरी उस्ताद खे असां यूनियन सतह ते जेको अपॉइंटमेंट कंदासीं त परे न कंदासीं, जंहिं जे तरीक़े सां स्कूल बहितर अंदाज़ सां जेको हली सघनि था। नंबर 5 आहे ताज़ो पूरे सिंध में बंदि पियल स्कूलनि खे खोलण जे नाले में जेको धंधो कयो आहे, प्लेसमेंट पॉलिसी तहत थियल गैर फितरी बदिलनि वारे ऑर्डर न रुगो नज़रसानी कई वञे, पर गैर मुनसिफ़ाणे बदिलनि खे वापसि करे नए सिरे उन्हनि जी जेका चकास करे सही माना में सही उस्तादनि खे उन्हनि बंदि पियल स्कूलनि में जिते ज़रूरत आहे उते जेका तैनात कयो वञे। नंबर 6 आहे सिंध जे तालीम जे तरक़ीअ जे नाले में ॾिनल बजट बाबति इंटरनेशनल डोनर्स खे अपील कजे थी उहे हिन महिल ताईं जारी कयल बजट जे कंहिं साख वारे इदारे खां अणधुरी इंक्वायरी कराई वञे। नंबर 7, ताज़ो पब्लिक अकाउंट्स कमेटी जी रिपोर्ट मुताबिक़ हींअर रिसेंटली रिपोर्ट शाया थी आहे मुताबिक़ किताबनि जे मद में थियल अरबनि रुपयनि जी करप्शन जी हाई कोर्ट जे जज साहब जे सरबराहीअ में इंक्वायरी मुक़ररु कई वञे। नंबर 8 आहे त सरदार शाह साहब जी गुज़िरियल ऐं मौजूदा वज़ारत जे दौर में सिंध जे स्कूलनि लाइ जारी कयल फर्नीचर जे मद में बजट जी नेब खां इंक्वायरी कराई वञे, ताकि ख़बर पए त एतिरी बजट जेका तव्हांखे मिली आहे त उहा किथे ख़र्च थी आहे, कहिड़े तरीक़े सां ख़र्च थी आहे। ऐं हीअ शइ तव्हांखे वाज़िब में ॿुधाईंदो हलां त डायरेक्टर जेके हींअर रिसेंटली डीओस ऐं डायरेक्टरनि जो इंटरव्यू करे उन्हनि खे तैनात कयो वियो आहे, ऐं वरी चैलेंज सां चवां थो त उन्हनि में बुद्ध मद जेका करप्शन थी आहे, डीओस टीओस ऐं डायरेक्टरनि जो जेका सो पोस्टिंग ऑर्डरनि में जेका करप्शन थी आहे, जंहिंजो मां मिसाल ॾींदुसि। जॾहिं 2023 जे अंदरि डायरेक्टरनि खे डीओस खे टीओस खे 20 लख 10 लख रुपया इनाम तौरु ॾिना विया त हिननि बहितर कारकर्दगी कई आहे त हिननि खे 20 लख रुपया इनाम ॾिनो वियो, पर मूंखे उन इनाम जी ख़बर आहे त 2 ॾींहंनि खां पोइ उन्हनि खां वरी पंहिंजो पर्सनल चेक वापसि वरितो वियो उन्हनि पैसनि ते। जेकॾहिं एॾा कॉम्पिटेंट उहे ऑफिसर हुआ ऐं उन्हनि खे 20 लखनि जो एवॉर्ड ॾिनो वियो, 10 लखनि जो एवॉर्ड ॾिनो वियो, त उहे हींअर नाल छो थी विया, उन्हनि खे छो हटायो वियो, उन्हनि जे जॻहनि ते ॿिया नवां डायरेक्टर डीओ टीओ छो रखिया विया। ऐं चैलेंज करण थो साबित कंदुमि त जेके नवां डायरेक्टर डीओस रखिया विया आहिनि उन्हनि खां 50-50 60-60 लख रुपयो वरितो वठी करे उन खां बाद में जेको पोस्टिंग कई वई आहे।